कोट गुलामत खां ॻोठ लोंगेवाल वेंदड़ फ़क़ीरो पुट लूणो मेघवाड़ खे 3 हथियारबंदनि रस्ते में रोके हिन खां 30,000 नगद मोबाइल फ़ोन ऐं सुपर स्टार मोटरसाइकिल 2019 मॉडल फुर करण बाद मज़ाहिमत करण ते पिस्टल जा बट ऐं पथर हणी सख़्त ज़ख़्मी करे फ़रार थी विया, जंहिंखे मरणी हालत में तालका अस्पताल आंदो वियो, जिते हालत वधीक ख़राब थियण सबबि खेसि हैदराबाद रेफर कयो वियो आहे। ॿी तरफ़ कोट गुलाम पुलिस खे वाक़े जी इतला कई वई आहे, ताहाल का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। अकबर अली राजपूत, इब्रन न्यूज़, कोट गुलाम मोहम्मद।